नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में खबर ॾींदा हलूं त मिठी में म्यूनसिपल कमेटी जे मुलाजमन पारां 2 ॾींहनि खां पगारूं न मिलण खिलाफ कम छॾे हड़ताल करे कश्मीर चौक ते धरणो हयो वियो। म्यूनसिपल कमेटी मुलाजमन पगारूं न मिलण कचन मुलाजमन खे पको न करण खिलाफ ऑफिस खां रैली कढी शहर जो गश्त करण बाद कश्मीर चौक ते रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ट्रैफिक मुअतल थी वई। इन मौके ते मुलाजमन नवाज बजी, रमेश, सतराम दास, पहलाज भील, लीलो कोहली, अब्दुल रशीद, कायम हाकम ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांखे 2 महीने खां पगारूं न मिलियूं आहिनि। पका तोड़े कचा मुलाज़िम पगारनि खां महरूम ऐं पगारूं न मिलण करे दिवाली पिण मल्हाए न सघिया आहियूं। घरनि में फाका कशी वारी सूरत हाल। हिननि चयो त पगारूं न मिलण करे बचा बुख ते वेठल आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त असांजा जाइज़ मुतालबा मञा वञनि, असांखे पगारूं ॾिनी वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।